मुखे हदीस जा लफ्ज़ याद अची विया त हबीबन फरमायो त अहिड़ो दौर ईंदो जो ॿी का ॻाल्हि वणंदड़ न ई न, रुॻे पैसे जी लंझण लॻल हूंदो। आहे या ग़लति थो चवां? महबूब जो कौल नज़र अचे थो या न? मुझे सुणे हबीब फरमायो एड़ो दौर अची वेंदो जो औरतूं मथा उघाड़ा करे हलंदियूं, पंहिंजे मथनि जे वारनि खे हीअं ॿधंदियूं जीअं उठ जो कूहट हूंदो आहे। अॼु शहरनि में ॾिस त ईअं वार ॿधनि थियूं या न? मुझे सोने हबीब फरमायो त औरतूं अहिड़ा लिबास पाईंदियूं जो लिबास जे हूंदे बि ॼण बेलिबास हूंदियूं, या सोड़ो लिबास पाईंदियूं या सनड़ो लिबास पाईंदियूं। अॼु ये ॿई ॻाल्हियूं ॾिस त नज़र अचनि थियूं या न? साईं फरमाइनि था त माइट्री कंदा त पंहिंजे रिश्तेदारनि खे छॾे ॾींदा, उन्हनि जे गुरबत जे करे, मिसकीनी जे करे पंहिंजे रिश्तेदारनि सां माइट्री न कंदा, पैसे वारो ॾिसी धारियनि सां माइट्री कंदा, पर पंहिंजे अज़ीज़नि रिश्तेदारनि खां छिनी छॾंदा। आहे या ग़लति आहे? ॿुधाए त इहो मंज़र